हिम्मत न हार मुंहिंजा भाउ। मां त तोखे घणो ई सम्झायो पर तूं मुंहिंजी हिक बि न ॿुधी। इहा सदोरी बंगलनि में रहण जे लाइक़ ई न हुई। तूं अहिड़ी छोकिरीअ लाइ परेशान थियो जेका तुंहिंजे पेर जे बराबर बि न आहे। तव्हां सही था चओ था। तव्हां मूंखे चयो हो पर मुंहिंजी अखियुनि ते इश्क जी पटी ॿधायो। हाणे तूं पंहिंजी दिलि पकी कर ऐं सदोरीअ खे विसारे छॾ। सदोरी तुंहिंजी ज़ाल नाहे ऐं नई वरी तुंहिंजी कॾहिं शादी थी। अदा मुंहिंजी शादी थी हुई, सदोरी सां कोर्ट मैरिज कई, मूंखे यादि आहे। न बाबा न, इहो कूड़ आहे। इहा हिकिड़ी कूड़ी कहाणी आहे जेका सदोरीअ खड़ी। जॾहिं तूं बीमार हुए न तॾहिं तोखां सभु कुझु विसरी वियो ऐं हुन तुंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि विहारे छॾी त उहा तुंहिंजी ज़ाल आहे। अदा इहो त मुमकिन ई न आहे। मूंखे सभु कुझु चिटी तरह यादि आहे। ईअं कीअं थो थी सघे? अरे यार ईअं थी सघे थो बाबा। डॉक्टर बि चवनि था त हिकु इंसानु ॿिए इंसान जो दिमाग़ रिफ्रेश करे हुनजे ज़हन में पंहिंजूं ॻाल्हियूं विहारे सघे थो। पर अदा मूंखे त सभु यादि आहे न। ठीकु आहे, जेकॾहिं ईअं थियो बि हुजे पर हुनजो तो वटि सबूत बि त कोन्हे न। आहे तो वटि को सबूत ऐं नई वरी सदोरी वटि को सबूत आहे? हा, सबूत बराबरि असां वटि न आहे। इन करे मुंहिंजा भाउ तूं को बोलको न कर। मां बानूअ खे चवां थो त उहा तुंहिंजी शादी पंहिंजी भेण सां कराईंदी। मोहम्मद सालिहवा तुझी खैरत के मुझो से बिल्ली हथन सां सलाम। अड़े दे नादिर खान जी मिल्कियत फबाइण जे लाइ पंहिंजी धीउ खे इस्तेमाल कयो। बुढ़ी न थो मरी। तॻिया खान रब साईं शिकिल त सुठी कोन ॾिनी अथई, छो थो पंहिंजी ज़ुबान बि ख़राब करी। सालिया खान सच मड़ी ॾाढो कड़ो हा। हिकिड़ी चीभट ॾिनी मां, चीकट निकिरी वई न। तॻिया खान असां ग़रीब ज़रूरु आहियूं पर सचार ऐं ख़ुददार आहियूं। इहे कम ज़र्फ़नि वारा कम न असां कया आहिनि ऐं न ई वरी कंदासीं। बाबा त साले बाबा लालच ॾाढी बुरी बला, चङा भला तिरकी पवंदा। तूं त का शइ ई कान्हे। तॻिया सदोरी नादिर खान जी ज़ाल आहे, इन्हनि कोर्ट में शादी कई आहे। अड़े हे सभु ख़बरूं मुंहं ते वेठो त मूंसां कूड़ाणी। ॿुध पुट, तूं नादिर खान खे उल्लू त बणाए सघीं थो पर मां तॻियो तो जहिड़नि माण्हुनि खे भुॻड़नि जी मुठ ते विकिणी छॾींदो आहियां, सम्झी? तॻिया तूं मञे या न मञे पर मुंहिंजो रब ॼाणे थो इहो 100% सच आहे। अड़े वाकई भला जे करे सच आहे त पोइ किथे अमलो जे निकाह पढ़ायो, किथे न उहे शाहिद? बाबा हाणे महिरबानी करे नादिर खान जी छॾ पचर। तुंहिंजे धीउ जूं पसूरियूं सभु पधरियूं थी वयूं आहिनि। हाणे पर थी हल। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।